हाय न लामारो हिकड़ो खत्म। रेशमा माता जो किताब कढा खोलिया थी किताब पटे थी जाव किताब थप्पड़ न जल्दी कर। वैसा वो अखियूं बंद करे हिते इन हिकड़े अखर ते रैसा काल है मिड़ई करिया सितारा गर्दिश में कॾहिं त चिल्ला पचाइबा तॾहिं वञी ये सितारा पूरी जाए थी रैसा वो मेहनत है आखिर वॾो हिसाब किताब आ सो मिठाई भी गरी लॻंदई। भाई तू जेतिरी मिठाई घुरंदी न ओतिरी ॾींदोसांइ। तू सिर्फ़ एतिरो मूंखे ॿुधाए त तुंहिंजो किताब छा थो चए। रैसा दरिया खान किताब चए थो पियो त तुंहिंजे मथां नहूसियत लामारा ॾींदी थी वैसा ज़ाहिर थो थिए पियो त तुंहिंजे घर जी हिकिड़ी माई आहे जेका तुंहिंजे सिर जे कढा ऐसा ज़ाहिर ॻाल्हि इहा आहे त उहो तुंहिंजे मारण जे लाइ कूड़ थी ॻाल्हाई। मुंहिंजे घर में का बि माई कान्हे। ऐसा दरिया खान अके पटे अके वडेरी शमशाद बेगम आहे न ईअं ई समझो। छा शमशाद बेगम? रईस मां नथी चवां किताब थो चए पर जेकॾहिं तूं सदको ॾे न त वडेरीअ जूं सभु साज़िशूं नाकाम थी वेंदियूं। हा जड़ी कटे तड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया कंहिंजो इल्म ते अक़ीदो नाहे उनजो अलाह ते अक़ीदो नाहे। अलाह ते केॾां पे वियो? पुठो थियो शेरू जो तूं अची वहीं असां पाण तोॾे पे आयासीं। शेरू अॼु जे तूं न अची आ त असां हाशिम वारनि ते हमलो करण वारा हुआसीं। शेरू तोखे हाशिम छा जे लाइ अगवा कयो? तो कहिड़ो ॾोह कयो हाशिम जो? ॾोही त मूं चा आहिनि हाशिम वारा। हाई शरीफ़ सरदार शाह ज़मान खे शक हो त हुनजे पुट खे मूं क़तल कयो आहे पर हाणे खेसि पक थी वई आहे त मां हिन जे पुट जो क़ातिल न आहियां। इन करे शाह ज़मान तोखे छॾे ॾिनो? हा हाई शरीफ़ सरदार त मूंखे छॾे ॾिनो पर हिन सरदार खे मां न छॾींदुसि। सरदार जे ॻोठ मां पंहिंजी ज़ाल खणंदुसि ऐं इन हाशिम खां पलांद वठंदुसि। शेरू इहे पलांद हाणे तकड़ में न थींदा छो त जेको असां सम्झो हाशिम दिलावर ऐं शाह ज़मान इहे टई माण्हू असांजे सोच खां 100 दफ़ा तेज़ आहिनि। त पोइ छा कजे? पलांद त ज़रूर थींदा। फिलहाल दरिया खान खे था ॾिसूं हू असांजी मिल्कियत ते टोपी निराड़ ते रखी वेठो आहे। पहिरीं इनखे साटो ॾियणो आहे इनखे साटो ॾियणो आहे पहिरीं इन कुराड़े खे कबर भेड़ो कया पोइ पूरी मिल्कियत पंहिंजी हथ करे पोइ इन्हनि सभिनी सां विढ़ंदासीं। ठीकु आहे हाजी शरीफ़ इहो कमु था कयूं पर यार बहादुर त ॾुख कंदो त पोइ छा कजे? दरिया खान खे ईअं मारींदासीं जीअं बहादुर शमो खे मारियो ॼण लॻे त हादसे में मरी वियो। दरिया खान जो मौत हिकु हादसो हूंदो। वो इते रखी हाजी शरीफ़ वाह जी ॻाल्हि कई थई। जमाल आशिकी जी दावा करण ॾाढी ॾुखी अथई। आशिक सॾाइण त सोलो आहे पर इहा आशिकी निभाइण ॾाढी ॾुखी आहे। ससी आशिक त दुनिया जी अखियुनि में धूड़ विझी प्यार जी पनाह में हलिया वेंदा आहिनि। कंध वराए उते बि नाहिनि ॾिसंदा ससी। आशिकी जो रस्तो अज़दा भला आहे थर जो वारियासो पंध आहे जबल जो ओखो लक आहे। जमाल
तुंहिंजा पेर पिथूं थी वेंदा, पिथूं। मां शाह साईं जो जोगी आहियां, तोखे थरन बरन में ॻोल्हींदुसि। जमाल, जेकॾहिं तूं एॾी हाम तो हणी त मां बि ससी आहियां, ससी। दुख सुख में कॾहिं बि तुंहिंजो साथ न छॾींदमि। सदायती सब का भुख न बासे का, चेही तेही ज़ात जी जुंबश कान्हे जाए, मूसा हले सा जा जियो न मिठो करे। जमाल, केड़े काफ़िर जी मिठो कयो आहे? ही हयाती, ही जान तो ता 1000 बार कुर्बान आ। ससी, अच त अॼु हिक ॿिए सां जीअण मरण जा वाइदा था कयूं। जमाल, वाइदा तो टुटी पवंदा आहिनि। मुंहिंजो त सिर साह बि तो ता घोरा आहे। ठीकु आहे ससी, मां बि हाणे वञा थो, तूं बि घर वञ, देर थी वई अथई। पंहिंजो ख्याल रखजांइ जमाल। हाँ हाँ, तूं भी पंहिंजो ख्याल रखजा। Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down, I'll be getting loud. You can have your doubts, not what I'm about, have your fucking clout, it be raining now, I keep making sound, go another round, bitch I'm legend bound, can't stop me now. You don't wanna fuck with me, a slow burn like a disease. Just tell me that I can and I'll show you things that you couldn't believe. Just tell me that I can. 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 Cause I just wanna hear it out your mouth, yeah. Give me fuel, it's a tool that I use to go ahead and run my fucking mouth, yeah. I take shots, I take loss, I make shots, I miss lots. That's how you get big box, you get yachts, you swing lots and pop off a big shot. I ain't done chasing, got big dreams, bigger things, impatient. Who's at the top think they need work? राज में ऊंच नीच थी वेंदी आहे, नंढिन नंढिन ॻाल्हियुनि जे करे वॾा फ़ैसिला नाहिनि बदिलाइबा। सरदार साईं, मूंखां का ख़ता थी वई आहे छा? अलाए, मूं ॿुधो आहे त ख़ुदा बख़्श खे संग ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। हाँ सरदार साईं, ख़ुदा बख़्श पाण मुंहिंजी धीउ खे निभाॻो चई संग वठण खां इनकार करे छॾियो हो। हाणे मां ख़ुदा बख़्श खे संग छो ॾियां? भलिया, तुंहिंजी नज़र में ससुअ लाइ को ॿियो रिश्तो आहे? न सरदार साईं। भलिया ख़ान, छोकिरो ऐं छोकिरी ॿई राज़ी आहिनि, ज़िंदगी उन्हनि खे गॾु गुज़ारणी आहे, तोखे न। पंहिंजी अनाज जी ख़ातिर औलाद जो मुस्तक़बिल ख़राब न कयो। हा, ख़ुदा बख़्श ॾोही आहे, तोखां माफ़ी वठंदो। भलिया ख़ान, मुंहिंजी मन ख़ुदा बख़्श खे माफ़ करे छॾ। सरदार साईं, जीअं अवां मुनासिब सम्झो, अवां जो हर फ़ैसिलो असांजी अखियुनि ते। ठीकु आहे भलिया, मूं तोखे इन्हीअ लाइ घुरायो। सरदार साईं, हाणे भला मूंखे इजाज़त आहे? हा, तोखे इजाज़त आहे। घर में तो या बसरा आहे ही कोन, या बसरा भी सही माण्हू आहे। या निभागी भी अलाए काॾे हली वई आहे, सम्झ में ई नथो अचे त घर में छो न थी रहे। अचे रुगो मुंहिंजे हथनि ताईं।
बंद कर पंहिंजो वात। मूंखे ॿुधाए राजुल किथे आहे? ॿुधाए किथे आहे राजुल? केॾी महिल चई थो चुप कर, केॾी महिल चई थो ॻाल्हा। मां कयां त कयां छा शेरू? अरे ॿुधाई थो या राजुल जी मूंखे ख़बर न आहे। क़ुरान जो कसम मूंखे ख़बर न आहे। शेरू तोखे तुंहिंजी ॻाल्हि जी ख़बर न आहे, मूंखे मुंहिंजी ॻाल्हि जी ख़बर न आहे। ॿई हिक जहिड़ा आहियूं। बसरा मिलाए करे ले ओ बसरा अबारे दिलावर साईं केतिरे ॾींहंनि खां तव्हां उदास आहियो। असां तव्हांजी उदासी ॾिसी कोन था सघूं। पतो न मां उदास न आहियां, परेशान आहियां। मूंखे सम्झ में नथो अचे त आखिर उहो केरु हुयो जंहिं सरदार शाहज़ेब जो क़त्ल अहिड़े तरीक़े सां कयो आहे। असांखे त का ख़बर ई नथी पवे। दिलावर साईं इहो असां पक सां था चऊं त कातिल हितां जो न आहे। चवंदा आहिनि त खून ऐं खथूरी कॾहिं बि न आहे लिकंदो, पर हिन क़त्ल जी ख़बर त पुलिस खे बि नथी पवे। ऐसा जहिड़ा ॿेले जा बादशाह बि परेशान थी विया आहिनि। दिलावर भाउ उहो उन करे शाहज़ेब जो क़त्ल कीअं ॿिए इलाइक़े में थियो आहे, असांजे इलाइक़े में न। मूंखे लॻे थो त सरदार साईं जे 7 राजनि मां ही कातिल न आहे। ही को शहरी छोकिरो हूंदो जंहिंजी सरदार शाहज़ेब सां का ज़ाती दुश्मनी हूंदी। दिलावर साईं लॻे थो त शाहज़ेब जो खून लुढ़ी वेंदो। मां शाहज़ेब जा कातिल ॻोल्हे हथ कंदुसि ऐं उन्हनि खां शाहज़ेब जो पलांग वठंदुसि। इब्राहिम हिननि मुंहिंजे दोस्त हाशिम जी भाइटीअ जो सुहाग गुजारियो आहे। मां उन्हनि खे ज़िंदा कोन छॾींदुसि। अॼु न त सुभाणे कातिल मूंखे ज़रूरत थींदो। दिलावर साईं हाणे त आङुरियूं तव्हां ॾांहुं बि खजी रहियूं आहिनि न। इब्राहिम इन सां मूं ते को बि फ़र्क़ु नथो पवे। मूंखे त ख़बर आहे न त शाहज़ेब जो क़त्ल मूं नाहे कयो। पोइ माण्हू भई छा बि चवनि। छा दिलावर? न दिलावर मुंहिंजे पुट खे क़त्ल कीअं थो करे सघे? दिलावर मां त मूंखे न द्रावड़नि जे देश जे अर्डन सूर्यन ऐं सर्वेचन जी खुशबू ईंदी आहे। दिलावर इहो कुत्तो कम कॾहिं बि कोन कंदो। छा मीरा कूड़ थी ॻाल्हाए? न मीरा कूड़ कोन ॻाल्हाई थी। मीरा त कातिल खे ॾिठो हो, तोड़े जो मीरा हुनखे सुञाणे न सघी। पर पोइ बि अंदाज़ो त करे सघे थी न। हा दिलावर धाड़ेल आहे, खूनी आहे, वो कुछ भी करे सके तो कुछ भी। दिलावर जे दिल में जोर हो तॾहिं त हू मीरा ऐं शाहज़ेब जे निकाह ते न आयो, उन्हनि जे ख़ुशियुनि में न आयो। उन जे दिल में जोर हो। जेकॾहिं दिलावर साध हुजे हा त असां सां गॾु हुजे हा। मूंखे त कुछ भी समझ में नथो अचे।
कुछ भी समझ में न तो अचे मुखे दिलावर के साख ॾियणी पवंदी। जेकॾहिं दिलावर साख ॾियण नथो अचे त पक सां दिलावर ई कातिल आहे। जेकॾहिं हुन साख न ॾिनी त पोइ पक सां इहो दिलावर ई कातिल आहे। बाबर साईं, बाहर हाशिम ऐं सुखियो वेठा आहिनि। छा बाहर हाशिम ई सुखियो वेठा आहिनि? जी बाबर। ये खबर सूबेदार सुखिया। सरदार साहब, असां हणी हंध कयो आहे, पर कातिल जो को पतो ई कोन थो पए। आस पास जे माण्हुनि खां बि पुछा कई आहे, गिरफ़्तारियूं बि कयूं आहिनि, पर को बि खड़तेल कोन थो निकिरे। सूबेदार सुखिया, हाणे हिकु शख्स वञी बचियो आहे। हिकु शख्स, ऐं हुन शख्स जो नालो आहे दिलावर। दिलावर धाड़ेल। छा दिलावर? हा, दिलावर। सूबेदार सुखिया, तूं ऐं हाशिम दिलावर खे मूं वटि वठी अचो। हुनखे वञी चओ त जेकॾहिं हू शाहज़ेब जे क़त्ल में मुलविस न आहे त मूंखे साख ॾे। बाबा सिंह, मूंखे लॻे थो त दिलावर ई शाहज़ेब जो कातिल आहे, उन करे हू साख कोन ॾींदो। जेकॾहिं दिलावर साख नथो ॾे त पोइ 100% समझो त ॾोह जो ॾोहारी इहो दिलावर ई आहे। कातिल आहे दिलावर। उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। सरदार साहब, दिलावर वटे तो बेले में घुमंदो, इहो आसानीअ सां वठ कोन ॾींदो। सुखिया, ही हाशिम भी तोसां गॾु आहे, घबराई छो थो? सूबेदार सुखिया, तो फिक्र न कर। दिलावर खे त मां ज़मीन जे पाताल मां बि कढी ईंदुसि। त पोइ वञो, मूंखे दिलावर आणे ॾियो। पहिरीं वञी उनखे प्यार सां मुंहिंजो नियापो ॾिजो। जेकॾहिं प्यार सां नथो अचे त पोइ हिन दिलावर धाड़ेल खे खंभे खणी टंगो टाली करे हिते वठी अचो। ठीकु आहे बाबल साईं। मीरा, सरदार साईं पुलिस ऐं पंहिंजा माण्हू दिलावर ॾे मोकिलिया आहिनि। मीरा, सरदार साईं खे रोक। मां मञा थी त प्यार में साड़ थींदो आहे, पर एॾो ख़तरनाक इंतकाम न। मीरा न, राम कर दिलावर ते। राजल, इहो सरदार साईं पाण थो करे, मां त नथी कयां। मीरा, दिलावर तोसां शादी न कई, तो सभु कुझु उन साड़ में कयो आहे। शाहज़ेब सां शादी बि तो उन जे साड़ में कई आहे। हाणे तू दिलावर जो सिर खणी रही आई। याद रख मीरा, तू दिलावर सां प्यार कंदी आई। पंहिंजे फैसले ते गौर कर। सोच मीरा, सोच। पंहिंजी दिल सां ॻाल्हाए, पुछ पंहिंजे दिल खां। इहो प्यार न आहे त ॿियो छा आहे? बस कर राजुला, बस कर। मुंहिंजे अंदर जा फट न खोल। मूं पंहिंजे सूरनि खे सुम्हारे छॾियो आहे। मुंहिंजा सुतल सूर न जाॻाए, मुंहिंजा फट न खोल। हितां हली वञ राजुला, मां चवां थी हितां हली वञ। मूंखे अकेलो छॾे ॾे। मां त हली थी वञां, पर इहो यादि रखजांइ मीरा, हिकु ॾींहुं उहो ज़रूर ईंदो जंहिं ॾींहुं मुंहिंजो भाउ दिलावर तोसां गॾु हूंदो। मीरा, को अहिड़ो कमु न कजांइ जे सुभाणे दिलावर जे आॾो कंध न खणी सघी।
छो त इहा प्यार जी इंतिहा आहे। सलाम आहे तुंहिंजे प्यार खे मीरा, सलाम आहे। कंडन जी